नालो छा आहे तव्हांजो? नालो कमल, मिसिस डॉक्टर मंसूर अली मेमन। मां 5 साल अॻु डॉक्टर सां प्यार लव मैरिज कई हुई कोर्ट में। उन खां पोइ जेको आहे कुझु टाइम असांजी लाइफ बहितर हलणु लॻी। कुझु ई ॾींहंनि में जेको आहे न गंबट में इलाही सारियूं डॉक्टर जूं गर्लफ्रेंड्स जेके अञा ताईं बि आहिनि, जंहिंमें हिकु एनी मेमण, पीउ हुनजो मल्हा आहे, मां मेमण आहे, माउ जो नालो ज़रीन आहे, भाउ जो नालो शाहिद आहे, अलाए मूंखे यादि कोन्हे। उहा छोकिरी त इवन मूं वटि बाक़ाइदा हुनजा प्रूफ पिया आहिनि, मैसेज पिया आहिनि, घर अची धमकियूं ॾियण त हिनजो हिंदुआणी आहे, तूं घर छॾे वञ, निकिरी वञ, तोखे असां माराए छॾींदासीं, जॾहिं तॾहिं अचे मुंहिंजे दर ते मुंहिंजे बचे खे असांखे धमकियूं ॾेई वञे। डॉक्टर न हुजे, डॉक्टर खे चवां त चए छा आहे, मायूं घर थियूं फिराइनि मूंखे मैसेज कनि थियूं, जेको असां घर में पचे थो न उहा बि हुन छोकिरी खे ख़बर आहे त असांजे घर में छा पियो पचे। उन खां पोइ डॉक्टर खे चवां त इहो बि मारे कुटे, नंढड़े ॿार खे लत हणी खट तां किराए छॾे, मूंखे मारे, दरवाज़ो ॿाहिरां तालो ॾेई 4-4 ॾींहं हलियो वञे, छो थी नेक तां निशान हटी वञनि, घुटा ॾे पोइ नेक त निशान जो थियनि, त पोइ उन्हनि जे करे हू ॿाहिरां तालो ॾेई छॾे त कोई ॾिसे ई न। वरी ईअं करे हुन माण्हू खे चवां उहो दाईंदी वियमि, किसो हलंदो रहियो। वरी कुझु ॾींहं थिया त हिनजो भाउ जेको मर्डर हिन जो भाउ ज़हूर अली मेमण ऐं 5 ॼणा ॿिया, इन्हनि पंहिंजे पीउ जो इन्हनि हिकिड़ो क़तल कयो, उहो छुटियो आहे हाणे डिसंबर में, उहो छुटियो त उहो घर आयो, घर अची ऐं मूंखे जेको आहे न मोतमार धमकियूं बि ॾिनियूं ऐं मूंखे हिन मारियो बि, मुंहिंजे ॿार खे मारियो, जेके मूं वटि पिक्चर्स आहिनि, वीडियोज़ आहिनि उन जूं, ऐं उहो हलियो वियो ऐं तमामु ग़लति मूं सां कयो, जेको मां बयानु नथी करे सघां। उन खां पोइ मां खैरपुर जी पुलिस ऐं गंबट जी पुलिस खे कॉन्टेक्ट कयो, उन्हनि जेको आहे मूंखे बाज़ियाब करायो ऐं जेको आहे मूंखे कोर्ट ते पेश पे कयो त डॉक्टर साहब शाह मोहम्मद बांगो गंबट जो वकील आहे, उनखे वठी आयो, चई त जेको आहे नदी असां सभु कुझु तोखे लिखी था ॾियूं, पढ़ी था ॾियूं, हीअं आहे हूअं आहे, तोखे असां तकलीफ़ न ॾींदासीं, डॉक्टर साहब शरीफ़ माण्हू आहे ऐं जेको डोर टू डोर BP ऑपरेटर्स खणी माण्हुनि जे घर वञे थो न, इख़लाक़ी मदद करणु वञे थो, 12 बजे वञे थो, 1 बजे वञे थो, उहो सभु कुझु इख़लाक़ी मदद करणु वञे थो, शरीफ़ माण्हू आहे। उन खां पोइ मूंखे हे स्टाम्प पेपर जेको आहे शाह मोहम्मद बांगे सॼो थाणे ते वेही लिखाए ॾिनो। मां चयोमांसि त शायदि हाणे चई त हिन में 40,000 ख़र्चो ॾींदो ऐं मारकुट न कंदो ऐं जेको आहे ॿिए हंधि शिफ्ट कराईंदासीं, गंबट में हाणे न रहंदासीं, जेको आहे। उन खां पोइ मूंखे चई त मां चयो जेके तो निकाह में ॻाल्हियूं कयूं उन्हनि ते तूं पूरो हल, चई त मीरपुर ख़ास में तूं रहिजे, उते तुंहिंजा पेरेंट्स आहिनि उन्हनि जे वेझो। मां चयो ठीकु आहे। उते आयो पाण मुंहिंजे माइटनि जो चयलो त बाबा असांखे हिरास कंदो आहे, नॉन मुस्लिम आहियूं असां, हिन मुस्लमान खे नथा पुॼी सघूं, इन करे तूं असांजे घर न अचिजांइ। त हिन छा कयो, जेको मूंखे पनो खणी ॾिनो, चई त हिन पने में त सभु कुझु आहे न, हाणे तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे। हीउ मूंखे त छॾे वियो त महीने खां पोइ आयो, न ख़र्च न पाणी न रुपयो न टको, छॾे वियो। चई त जॻह वठिजो, जॻह वरिती, जॾहिं अमी बाबा वारनि हिनखे फ़ोन कयो त बाबा जॻह वरिती आहे, सामान पुॼाए, हीउ आयो वरी 2 महीने ते 3 महीने ते हाणे आयो, 4 ॾींहं अॻु आयो, अची पहिरियां त नंढड़ो खणी फुरी ऐं हलियो वियो, कलाक खां पोइ मोटियो, असांखे धिका बिका ॾेई छोकिरो खणी हलियो वियो, कलाक खां पोइ मोटियो, छो त गवर्नमेंट मुलाज़िम आहिनि, ख़बर अथसि त मां काॾे वेंदमि। मोटियो, हलियो आयो, हली अची वरी जेको आहे मूंखे सभु मुंहिंजे माइटनि खे मारियईं, मुंहिंजे भाउ वारनि खे, सभिनी खे थां सां घर जा टोड़ियईं, ज़बरदस्ती हिरासमेंट करे वेठो। चई मुंहिंजे बाह मां पकड़े मूंखे चई हल जेको आहे तोखे मां न छॾींदो, मां मुंहिंजी ज़ाल आहे। बाबा ज़ाल तां हे जेको मूं स्टाम्प पेपर छाजे करे गंबट मां लिखायो आहे, तुंहिंजी रनुनि जे करे, तुंहिंजे भाइरनि जे करे, तुंहिंजे मामे जो पुटु मुझो अली मेमण जेको उन मैसेज कया, उहे मैसेज बि मूं वटि पिया आहिनि त असां सां फ्रेंडशिप रख, हीअं कर हूं कर। डॉक्टर खे चवां त सभिनी सां हलंदी पियो, मां हिकिड़े सां शादी कई आहे, निकाह कयो आहे, सॼे मेमण ख़ानदान सां त कोन कयो जो सभिनी जी ज़ाल थी आहे, निकाह जे वक़्तु सभई विहारे आहिनि त हे सभु तुंहिंजा मुड़ुस आहिनि। एतिरो मूंखे ज़लील कयो, अॼु मूंखे पराए दर ते उछले वियो आहे, मुंहिंजी को वाई कोन थो करे, को मुंहिंजो ॿुधे, मां मुंहिंजे बचे खे मारे, मूंखे मारे, मुंहिंजे माइटनि खे मूंखे न छॾे, ओॾी महिल मूं हथु कढिया त मां वञा हाणे के ट्रस्ट में वञी वेहा, माइटनि वटि छो अचां, छाजे लाइ मां उन्हनि खे विच में आंदो हुजां, उन्हनि खे ज़लील कयां, उन्हनि बाबा वारनि खे मारियो, मुंहिंजे माउ भेणनि खे सभिनी खे मारे ऐं दरवाज़े खे अंदरां बंदि करे वेठो हुयो। चई त मुंहिंजी ज़ाल आहे वेही ऐं गाॾियूं फ़ोनूं करे घुराए पियो, जो फ़ोन रिकॉर्ड कयो वञे उन मां बि ॻाल्हि पधरी थी वेंदी, जेको मतिलबु कोई चवे त मां कूड़ थी ॻाल्हायां। मां चयोमांसि गाॾियूं घुराए पियो त छो गंबट में बि मायुनि हिकिड़ी अस्पताल में मसइलो थियो, गिम्स में डॉक्टर भट गिम्स अस्पताल में, उते बि माई खे चमाटई गाॾियूं घुराए वरितियूं, जिथे किथे गुंडा आहिनि गाॾियूं घुराइनि था, हिते बि गाॾियूं घुरायूं। पोइ असां पुलिस खे घुरायोसीं, पुलिस में जो ताउन शाबस आहे, उन पुलिस असां ताउन कयो ऐं मूंखे कोर्ट में पेश कयो। मां हिरासमेंट जी प्रोटेक्शन जी मुंहिंजी ऐं मुंहिंजे माइटनि जी जेको आहे न एप्लीकेशन ॾिनी आहे, ऐं हाणे बि 4 ॾींहं 5 ॾींहं थिया आहिनि, 2 ॾींहं थिया आहिनि ॾिनी आहे, 2 ॾींहं थिया आहिनि ॾिनी आहे। 2 ॾींहं थिया आहिनि जमा कयो ते कोर्ट मां थी आया आहियूं।
माइटन जे घर में जेको पासे में किराए ते घर वरितो आहे उन में वेठी आहियां। मूंखे सामान नथो ॾे, केॾां मां रहां, केॾां वञा, मूं वटि कोई ओई वाई कोन्हे। घणा ॾींहं किरायो भरींदसि, केॾां रहां, माइटनि वटि रहां थी त उन्हनि खे बि मौत मार धमकियूं मोचड़ा, उन्हनि सां मार कुट। हे पुलिस वारनि अची असांखे बचायो आहे, अमी वारनि खे, मुंहिंजी फैमिली खे, मूंखे, मुंहिंजे ॿार खे मारे वियो। ॿार त उन जो बि आहे ओतिरो, पर हाणे मारण जो त हक़ न आहे। ज़बरदस्ती करे फुरे वञण, वरी सभिनी खे मारण। ज़ाल आई, ज़ाल त मां आहियां, पर हे पोइ छो उन स्टाम्प पेपर मूंखे लिखी ॾियो। मां उते मूंखे पुलिस बाज़ियाब कराए तालनि में रखंदो हो, मायूं वठी ईंदो घर, मुंहिंजे साम्हूं ज़ना कंदो। मां उन जी गवाह आहियां, शाहिद आहियां, जेका एनी मेमणनि जी रखियल आहे। मूं वटि पूरा मैसेज आहिनि, कोई बि अचे मां ॾेखारियां। एतिरो गंदो ॻाल्हाए थी, तूं मैसी हो, तूं मैसी हो। बाबा मां त जेको बि आहियां डॉक्टर जी ज़ाल आहियां, तूं पुॼ मूंखे। हुते ज़ैनब पार्लर खोलियो वेठी आहे, मुड़ुस खां तलाक वठी। मुंहिंजो घर छो था फिटायो, तव्हांखे ॿिया नथा मिलनि छा? मां त कुंवारे सां शादी कई हुई न। जेको मज़लूम हुयो चए पियो मां मज़लूम आहियां, मां यतीम आहियां, मुंहिंजो कोई कोन्हे। अदा मुंहिंजी हेल्प कई वञे। मां इहो थी चाहियां मूंखे प्रोटेक्शन मूंखे मुंहिंजी फैमिली खे ॾिनी वञे, मुंहिंजे ॿार खे, ऐं मूंखे मुंहिंजा जेको हिन में TORs लिखी ॾिना आहिनि उहे पूरा करे। ईअं कीअं थो हथ कढी सघे? न उहा कन्वर्ट न आहे, तॾहिं त चवां थी मूंखे मुंहिंजो कोई ओई वाई थिए, मां किथे रहां। मुंहिंजो ॿार सुभाणे इहो ई चवंदो त हीअ लैंग्वेज सिखी आहे, हीअ लैंग्वेज सिखी आहे, हीअ इशू आहे, हीअ इशू आहे। छो छॾे वियो मूंखे हिते? जेको हिन में TOR आहिनि मूंखे उहो ख़र्च ॾे, ऐं मूंखे पंहिंजो घर वठी ॾे, ॻाल्हि ख़तमु। मूंखे सामान पुॼाए, मुंहिंजो घर वठी ॾे, ॻाल्हि ख़तमु। ऐं मूंखे प्रोटेक्शन ॾिनी वञे। ॿियो मां छा चाहींदमि? औरत छा चाहींदी आहे? मुड़ुस खां इज़त चाहींदी आहे, उहा थी न मुंहिंजी जान। मां इहो थी चाहियां मूंखे संभाले, पंहिंजे बचे खे संभाले। इन लाइ त कोन कई हुई। जेकॾहिं ईअं हो त मां निकाह में उथी वई हुयमि। उहे गवाह, उहो मौलवी अॼु ताईं ज़िंदा आहिनि। उहे त गवाही ॾींदा न, ओॾी महिल ढिना पए त वीडियो पे ठाहियूं, उहे वीडियो बि लिकाए रखंदो आहे। उन्हनि मौलवियुनि बि वीडियो पे ठाहियूं, उन्हनि वकीलनि बि वीडियोस पे ठाहियूं, त मुस्लमान पिया कयूं। हाणे उहे वीडियोस अचनि, उन मां निकाह में मां उथी वयमि। छो त हिन चयो मूंखे घर कोन्हे, कंवल मां तोखे काथों लिखी ॾियां, जॾहिं हूंदो तॾहिं ॾींदमि। जी हाणे जेको इहो एॾो ज़ुल्म छाजे लाइ? जेकॾहिं ईअं ई आहे त पोइ हिकिड़े पासे करे, या छा हू चाहे थो, छाजे करे मूंखे रोलियो आहे? हिकिड़ो क़तल हुननि कयो आहे, 5 ॼणा लोड़े लोड़े छुटिया आहिनि पैसा ॾेई। हाणे वरी मूंखे चवंदा तो मूंखे मोतमार धमकियूं, जेको तेको चए अची फ्रेंडशिप रख। उहे सभु हर शइ डेटा मूं वटि पई आहे। मुंहिंजे ॿार खे हिनजे भाउ मारियो आहे, हुनजे बैग ते निशान आहिनि फिंगर्स जा, मासूम पुट उहे बि पिया आहिनि। मूंखे पाण मारियो आहे, डॉक्टर पाण ईअं मायनि खां माराए, क़ुरान खणी खणी, ऐं वरी मूंसां ईअं थो करे, जॾहिं अचे तॾहिं क़ुरान थो खणे। चए मां मुंहिंजे मां खे